अस्सलामुअलैकुम। मैं सिटी में ठोर बाबा आला शाहदरत भेटाई जन जा बेट एक खरटे बेट बाजी पार्ट नंबर 52 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला। मोहब्बत जे मैदान में रुकन कान्हे रांद मशूकन महांद लखे लीलाए विया। आऊं पीराणी आया पानी ढोए पाण हथ घड़ो सिर सिनूं तन में टाणू ताण मुंह गोली टा गुमान मौला माफ करी। नूरी ॾिठ में नील कुबे कड़ोला सोन जा मुरन ॿाहिरि मझटा कोणे चिट कंडील। हज़रत जे हुज़ूर में ज़ारियूं कन ज़लील सैयद पीर सबील ठो पोज प्यारे पहीड़ा। अज़कर नांग अल्लाह जो ख़ल्क़ियो ख़लक़न हार वियो वासी वाट में ॿी सोभ बिन सटार ॾेई चिटा पार त कहिड़ी मांडे हंडायो। वेंदन टावी कठी हूंदन कोन्हे हंध मन लहुल मौला वलड अल कुल इह परूड़ जो पंध। धण धारा धार रहण ई संघारन सिट काहे ईंदा कॾहिं मथे वाढो हिट हाणू हुअई मिट टबे उढू लाहे मां उनजो वारीअ वर वठी विया जट करे जोरो ठकीअ ते ठोरो होट न कयो हिकिड़ो। वारीअ वर वठी विया हाजू हिट विठ करे हाजू हिट हट करे आधी उठी हलिया सुनियूं शहर करे। हीअ ॾुखी हिट डरे हू वञी केच करारिया। अॻे जाऊं जर पल पायां आयल वणझारनि जूं धमकियूं ढजाऊं मजारू राज़ी थिया मोहम्मद मञियाऊं। पुनूं मुडा कयाऊं पुनियूं मुडाऊं खंड खेड़ा उठिया। अच्छा डंड भंभा भिरूं कजल संदन नेण करे साम्हूं डी सेण मुंह हींअड़े होल पिराया। होलियारा दर दरूं नफ़ महा सट तालिबा नाराज़ा हयाटे बेबहा सट। तूं चयो अलाह हिकिड़ो वाई ॿी सिख सोई लिखियो लिख सचो अखर मन में। मूमल मारी मीर आहे ॾिन खां आकरे तंहिं सोढीअ घणा सुझाया पढ़िया पिंडट पीर हणीटन खे नीर कलंगियूं जे कपार में मणियूं जिन मठन में। मियाँ साहब पीर मुंहिंजा भला भिट धणी तुंहिंजी आयम टणी ॿी कढी सारियां कान का। उड़िया ढूड़ीअ मथे कोड कढियास उड़िया ढूड़ीअ मथे कोड कढियास बेटे वंजीअ विच में लखन लुॾियास। हीअं में बाड़ ॿारीअ ते कीअं खाहोड़ीअ खां पुछियासि कंहिं वॾ ढूड़ी हुयासि अॼु पहुची न निहारे भर में। कॾहिं वॾ धुड़ी हुयासि अॼु भेची न निहारे भर में। माणिक चूणू जिन जो हंज हुज़ूरी से
चुलाड़ ने चुंच हणी मच्छी खीन रे मच्छी खीन न रे लोक न लखिया टे जिया भुणन बगन गड़िया ओलियारा हस्त कुदरत जला तीर जुसता बाजे गिरांड जिर राह